सलामत रहे। ऐ वतन तू जहाँ ता कयामत रहे, ऐ वतन तू जहाँ ता कयामत रहे। उबावड़ो जमीयत उलमा इस्लाम तरफा मदरसा शमसुल उलूम खां पाकिस्तान जिंदाबाद रैली कढी वई, जंहिंजी क़ियादत राशिद महमूद ख्वावड़, अब्दुल कयूम चन्ना, उसामा खान खोसो जन कई, जेका शहर खां थींदे मैन चौक ते पहुती। इन गर्मी जे शिदत में जमीयत जे नौजवाननि पंहिंजे मुल्क सां मोहब्बत जो इज़हार कयो। सिटी वासियुनि जमीयत उलमा इस्लाम जी रैली खे आजियां कई। उन मौक़े ते किफ़ायत मीर खोसो, प्रेस, JDI सिटी उबावड़ो ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कयो। रहे, ऐ वतन तू जहाँ ता कयामत रहे। मेरी आन दिल जान पहचान पाकिस्तान, तेरी शान तकदीस पे कुर्बान पाकिस्तान। अपनी मोहब्बत उल्फत का